अस्सलाम वालेकुम संगत जी दोस्तनि पेंट बॉल वॉर जो प्रोग्राम ठाहियो उन लाइ असां वियासीं 63 PB पेंट बॉल जंहिंजी फीस हुई 800 थाई बार जंहिंमें पेंट बुलेट्स जंगी कॉस्ट्यूम्स ऐं सेफ्टी हेलमेट हुया। मां बि रेडी थियुमि, हर कंहिं पंहिंजे साइज़ जो कॉस्ट्यूम पातो ऐं उन खां पोइ मां पंहिंजे इंडियन दोस्त सां गॾु पंहिंजो जज़्बाती थियण जो मुज़ाहिरो बि कयो। असां पाण में 2 टीम्स ठाहियूं, टीम 1 जंहिंमें मां आहियां ऐं टीम 2 जेका मुंहिंजा ओपोनेंट। उन खां पोइ थाईलैंड जे जॉनी सिंस असांखे रूल सम्झाया, जेको बि हमरा मरियो उहो एलिमिनेट। रूल सम्झण खां पोइ असां रियल गन्स जा नज़ारा कयासीं जंहिंमें M416 AK-47 ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ गन्स हुयूं। हथियारनि खे हथनि में खणण लाइ 2 टीम्स बंकर में वियूं जिथे उन्हनि मैगज़ीन्स पंहिंजी गोलियुनि सां भरियूं। गोलियूं भरण खां पोइ हर को जंग जे मैदान में वञण लाइ रेडी थिया। हर कंहिं पंहिंजा थम्सअप कया ऐं ट्रायल सेशन में हर कंहिं पंहिंजा निशाना पका कया, जंहिं ते जॉनी सिंस जो हलो रे हलो हाणे जंग शुरू बि कयो। ॿिन्ही टीमुनि जा सिपाही पंहिंजा मोर्चा संभालण लाइ मैदान जी तरफ़ रवाना थिया। जंग शुरू करण लाइ ॿिन्हिनि टीम्स खे घंट वॼाइणो हुयो, जंहिं ते जंग जो आगाज़ थियो। पहिरियों राउंड पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो, जंहिंमें असां दुश्मननि जा 4 ई खाना चित करे विन कयोसीं। सेकेंड राउंड खां पहिरां कुझु ड्रिंक ब्रेक कईसीं ऐं सेकेंड राउंड खे खटण लाइ न्यू स्ट्रेटजीज़ ठाहियूंसीं। सेकेंड राउंड लाइ वरी पंहिंजा मोर्चा संभालियासीं। सभई राउंड पंहिंजे इख़्तिताम ते पहुता ऐं असांजी टीम हारायो। असांखे हारण खां वधीक तकलीफ़ गोलियुनि मां लॻल ज़ख़्मनि मां थी। कंहिं दोस्तनि खे हथनि में गोलियूं, कंहिंखे ॿाहुनि में ऐं कंहिंखे पुठियुनि में। ख़ैर इहो सभु कुझु रांदि जो हिसो हुयो। रांदि खां पोइ कचहरियूं कयूंसीं, गेम ते डिस्कशन कईसीं ऐं संग सां मोकिलायोसीं। संगत तव्हांखे व्लॉग वणियो त लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट लाज़मी कजो। ख़ुदा हाफ़िज़।